लकी गुलाम शाह मामा खे ख़बर ॾियूं सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। ज़ुवैब संदड़ो फोती वियो आहे जन त हिकु नौजवान ज़ख़्मी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया लकी गुलाम शाह मां सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में नौजवान ज़ुवैब संदड़ो फोती वियो आहे जन त हिकु नौजवान ज़ख़्मी थियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे लकी गुलाम शाह मां ॾियूं पिया सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे जे नतीजे में ज़ुवैब संदड़ो नाले शख़्स फोती वियो आहे जन त हिकु नौजवान ज़ख़्मी बि थियो आहे। ॾुखंदड़ ख़बर आहे तव्हांखे लकी गुलाम शाह मां ॾियूं पिया सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में ही टकर थियो आहे। हादसे में नौजवान ज़ुवैब संदड़ो फोती वियो आहे, हिकु नौजवान ज़ख़्मी थियो आहे। अहम ख़बर आहे लकी गुलाम शाह मां अव्हांखे अपडेट कयूं पिया सुई गैस भरिसां ही हादसो पेश आयो आहे। कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में ज़ुवैब संदड़ो फोती वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया लकी गुलाम शाह मां सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में ज़ुवैब संदड़ो नाले शख़्स फोती वियो आहे।